साहब जैन 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 शाह तो वो केनाल भी दिखा रहा है, वहाँ पे काम बोला चल रहा पूरा है। चक्कर लगाए ना यार, एक जगह पे जहाँ पे मॉडल बना तेरा तो गेम बजाना पड़े। मरोट कैनाल या मरोच ब्रांच ही इन इलाके के मरोट कुंडाई चवन था। जी दोस्तों, हींअर सॼी सिंध में मज़ामत हले पई ऐं सॼी सिंध हिन वक़्तु रोडनि ते आहे। हिक तरफ़ सिंध जेका नंढे खां वॾो ॿार पको पोढ़ो या औरतुनि ताईं बि इंडस कैनाल जेके रिवर ते कैनाल ठही रहिया आहिनि उन्हनि खे रिजेक्ट करे चुकी आहे ऐं सिंध में नंढे वॾे ॿार जो स्कूलनि में या हर जाइ ते हारी जो और पके जो पोढ़े जो कहिड़ो बि माण्हू कहिड़ी फील्ड सां आहे, जेकॾहिं हू सिंध में रहे थो ऐं सिंध जो दर्जो रखंदड़ आहे त हुनजो हिकु ई आवाज़ु आहे त नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर। असांखे कैनाल मंज़ूर न आहिनि ऐं कंहिं बि शर्त ते असां कैनाल ठहण न ॾींदासीं। इहो हर हिक जो सिंधी जो नारो आहे। जॾहिं साईं ज़ैन शाह हिन वीडियो में तव्हां ॾिसंदव स्क्रीन ते जेको हले थो त साईं ज़ैन शाह चोलिस्तान जे कैनालनि ते वञी हिकिड़ो वीडियो रिकॉर्ड करे ऐं सॼी सिंध खे, सॼे पाकिस्तान खे, सॼी दुनिया खे ब्रीफ करे रहियो आहे त असां हेॾी मज़ामत कयूं था, असांखे हेॾा ऑब्जेक्शन आहिनि इन ते, पोइ बि ही चोलिस्तान में कैनालनि जो कमु हली रहियो आहे। ग्रीन फार्मिंग जे नाले सां, ग्रीन पाकिस्तान जे नाले सां कैनालनि जो कमु हली रहियो आहे जेको रुकिजी न रहियो आहे। इहो ई सुवाल वरी जॾहिं मुराद अली शाह खां कयो वियो त बाबा ज़ैन शाह वञी कैनालनि जे मथां बि वीडियो टाइप ब्रीफ कयो आहे त पोइ तव्हां इन जे बारे में छा था चओ त कैनाल नथा ठहनि। ज़ैन शाह मुराद अली शाह मीडिया वारनि खे ॿुधाए थो चए त इहो कैनालनि जो डेमो आहे ऐं हिन में कैनाल ठहे वग़ैरह कोन थो। दोस्तो तव्हां हिन में पंहिंजी राय ॾींदो त छा हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे सिंध सां गॾु बीहण न खपे, या इहो जेकॾहिं इहो कैनालनि ते एॾो डेमो ते एॾो ख़र्च थो थिए त इहो कैनाल छा हूंदा। इन जे करे तव्हां असां सभिनी खे पंहिंजी जदोजहद अञा तेज़ करणी पवंदी ऐं हिकु थियणो पवंदो ऐं रोडनि ते अञा वधीक मज़ामत करणी पवंदी। त चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांजो हो असांजो पाणी बंदि था कनि त असां हुनजो रोड बंदि कंदासीं। इन ई हवाले सां वञी मज़ामत कंहिं न कंहिं रिज़ल्ट ते पुॼंदी ऐं हाणे मज़ामत मुंहिंजे ख़्याल में त ईअं थो लॻे त हिन वक़्तु सिंध ऐं पंजाब जी आख़िरी लड़ाई आहे। इंशाअल्लाह ऐं फतह जेका थींदी उहा सिंध खे नसीब थींदी।